लाल मंदिर के तरफा झूलेलाल शहर में वारा गरम माल गरीबन में मतलब विराईंदा आहियूं, जंहिंमें मतलब गरम कोट, गरम स्वेटर, गरम जैकेट हर साल तकरीबन असांजो इहो मतलब आहे। हिन साल भी असां तकरीबन 1000 एक पहिरीं शिफ्ट में विरायासीं ऐं 1000 खां मथे माल ॿी शिफ्ट में जेको आहे सो विरायूं पिया, विराइजे पियो वञे माल मतलब त उहो बि शहर में ऐं शहर खां ॿाहिरि माना छंजी रोड आहे, हथुंगो रोड आहे, मिरपुर रोड आहे, सांगड़ रोड आहे ऐं जेके ॿाराड़ी में मुश्तक जेके आहिनि उन्हनि खे वञी हथ सां वञी पंहिंजी गाॾी में वञी ॾेई आया आहियूं। इंसान ज़ात जे हिसाब सां असांजो प्रोग्राम रखियलु आहे, जेको बि अचे थो सभिनी खे शइ ॾियूं पिया। वीचारा अचनि था ग़रीब जाम आहिनि माण्हू जंहिंमें बिल कोली पवनि ऐं ॿिया बि वीचारा मोमिन भाउ आहिनि, वीचारा नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जा घणी वीचारा वेठा आहिनि, सभिनी खे इहे शयूं ॾियूं पिया। इंसान ज़ात खे ॾिसी करे असां इहे शयूं इस्तेमालु कंदा, जंहिंमें हैंड पंप ॾियूं पिया, इहो पंहिंजो गरम कपिड़ो, कोट, ॿिया टिया सभु कुझु हलायूं पिया। साईं मुंहिंजा झूलेलाल शेवा मंडली किबरो तरफ़ां ग़रीब आवाम खे जेके स्वेटर वग़ैरह माइन वग़ैरह खे विराया विया लाल साईं मंदिर तरफ़ां ऐं पूज पंचायत किबरो तरफ़ां जेकी उन्हनि जो तावन रहियो आहे असां सां ऐं असांखे सिलाई सेंटर में हेल्प कनि था, मदद कनि था। उन हिसाब सां असां 2 साल 3 साल खां वठी विरायूं था, तंहिंमें को शक न आहे। हिन साल पाण वधीक विरायो अथऊं 2000 पीस लाल साईं जे मंदिर तरफ़ां पूज पंचायत तरफ़ां विरायो।